सिंध हाई कोर्ट लाड़काणे बेंच उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में चांडिया भाइरनि खे जवाबदार तौर नामज़द करण वारे फ़ैसिले खे बरक़रार रखी छॾियो आहे। अदालत सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सरदारनि ॼाणे वाणे असांखे थकाइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे। अवांखे ॿुधायूं पिया बुरहान ख़ान चांडियो जो चवणु आहे त अॻु बि चयो हो ऐं हाणे बि चऊं था त असीं बेगुनाह आहियूं। जॾहिं त उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट मां थी मोटिया आहियूं। असांखे उमेद आहे त हक़ ऐं सच थींदो। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया बुरहान ख़ान चांडियो चयो आहे सुप्रीम कोर्ट मां थी मोटिया आहियूं। असांखे उमेद आहे त हक़ ऐं सच थींदो। अवांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त दरख़्वास्त जे हवाले सां ॿुधायो वियो आहे सरदारनि ॼाणे वाणे असांखे थकाइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर हनीफ सुहाग। जी हनीफ सुहाग। जी बिल्कुल। अॼु सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे में उमेर बाब जेका मेयर जी रवासन आहे ऐं मेयर मुतासिर आहे संदसि जेके टे घर जा भाती जेके क़त्ल थी विया उन केस जेको आहे उन केस जेको मॉडल कोर्ट आहे दादू जी उन में जेको फ़ैसिलो आयल हुयो उनखे चैलेंज कयो हो MPA बुरहान ख़ान चांडियो ऐं सरदार ख़ान चांडियो ऐं जंहिं केस जी अॼु ॿुधणी जेको आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाड़काणे में थी ऐं जंहिं दौरान जेको आहे उहा ॿुधणी जेका आहे उनखे जेको आहे उन दौरान उमेर बाब ऐं जेको आहे बुरहान ख़ान चांडियो वकीलनि जेके आहिनि उन्हनि दलील पेश कया। जंहिं दौरान अदालत जेको आहे साॻियो ई केस जेको आहे मॉडल ट्राई कोर्ट में जेको आहे बरक़रार रखंदे ऐं जेको आहे दरख़्वास्त जेका हुई MPA बुरहान ख़ान चांडियो सरदार ख़ान उहा रद्द करे छॾी आहे। ऐं उन में उन खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चयो आहे त असांखे उमेद आहे अदालत जेके आहिनि असां सां इंसाफ़ कंदी ऐं मुसलसिल सां अदालत ते यकीन रखियो आहे। अहिड़ी तरह बुरहान ख़ान चांडियो बि इहा ॻाल्हि कई त अदालत ते असांखे यकीन आहे। बाक़ी जेको असांजी दरख़्वास्त रद्द थियण वारो मामलो आहे उनजी मूंखे ॼाण न आहे। जी ठीकु आहे हनीफ सुहाग अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।